लगे तो को पुतल दरवेश आ फुकरान वांग टेक दी बिठवा या अल्लाह तो कम थी तो मुंहिंजो फकीर साईं बाबा दुआ करे त मूं वारो कुकुड़ हर मेल खटी वञे जीअं मां करोड़पति थी वञा रख शर्त किथां दुआ कयां हिते त दुआ जा दर ई सड़ी विया हितन खे बाहियूं लॻी पयूं आहिनि अंदर सड़ी वियो आहे ॿाहिरि कारो लॻो पियो आहे अरे मिठल आहीं छा मूं वरी सम्झो त को पुतल बुज़ुर्ग वेठो आहे तूं हिते वेठो आहीं मां तोखे सॼे मुल्क में ॻोल्हियो आहे लॻी शर्त मां को रोज़गार आहियां छा जो तूं मूंखे पियो ॻोल्ही अरे तूं रोज़गार नहीं मूं वटि रोज़गार आहे इन जे लाइ तोखे पियो ॻोल्हियां रख शर्त ठीकु आहे रोज़ पियो गार ॾिजाए बर्दाश्त कंदासीं त पोइ उथी आ हली करे मुंहिंजे रांझे जी ख़िदमत करे मूं वटि हली रहो हूअ बि हाणे इहो वल्लू वियाजी कोन छुटंदो उन जी मिल्कियत ते बि सेठियाणी कब्ज़ो करे वई आहे हाणे तुंहिंजी उन घर में टके जी इज़त नाहे सचो आहीं चाचा हलण पर वल्लू मुंहिंजो पीउ हो ऐं उन जी मिल्कियत अरे बाबा जेको थियणो हुयो सो थी वियो अॼु खां पोइ तूं वल्लूअ जो न पर मुंहिंजो मुंशी आहीं मुंशी रख शर्त अरे हाणे छॾे प्यार जी पचर औरत जे पोयां भॼंदे त औरत तोखां भॼंदी पैसे जे पोयां भॼंदे त औरतूं तुंहिंजे पोयां भॼंदियूं रख शर्त सचो आहीं चाचा हलू सचो आहीं बस मां तो सां हलां थो हथ त दे इश्क में झूर थियासीं ॾाढा मजबूर थियासीं जवानीअ में पोढ़ा थियासीं तव्हांजो मुंशी थींदुमि पर हाली ॾे छॾे गुल्लू ओ गुल्लू जी साहब सिंधीअ में कहावो आहे त पकल ॿेर में हर कोई भीज हणंदो हिंदीअ में इहो छो चवंदा आहिनि हा पंजाबीअ में छो न चवंदा आहिनि सिराइकीअ में छो न चवंदा आहिनि पश्तो में छो न चवंदा आहिनि इहा त मूंखे बि ख़बर कान्हे का पर तूं पंहिंजे हीर खे संभाल अवाम ॿुधो आहे त आलू वारो रांझो हीर जे पोयों पीर धोई पियो आहे पर मां त सोडीअ जे पोयां हथ धोई पियो आहे रांझू पहिरें धोई छो पियो आहे इहो इन जे करे त रांझे खे त उन्हनि खे रांझो कुकुड़ आहे हथ अथसी कोन त धोंदो कीअं ॻाल्हि किनी कई अथई पोइ हणीनि पादर बाबा पादरनि खे परे कर मुंहिंजी ॻाल्हि इहो टोप लाहे कननि था ॿुध तुंहिंजी हीर जा बि पेर सिधा कोन्हनि हा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।